आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त सरहद ते ख़तरनि ऐं हाइब्रिड चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल सहकार हणणु आहे। पाकिस्तान पंहिंजे भाईवार मुल्कनि सां महफ़ूज़, मज़बूत ऐं ख़ुशहाल ख़ितो क़ाइमु करण लाइ पुरज़म आहे। इस्लामाबाद में रीजनल चीफ ऑफ डिफेंस स्टाफ कॉन्फ्रेंस अमेरिका, पाकिस्तान, कुर्गिस्तान, उज़्बेकिस्तान ऐं ताजिकिस्तान जे सीनियर फ़ौजी क़यादत जी शिरकत इलाइक़ाई सलामती विच में सेंट्रल एशिया में उभरंदड़ स्ट्रेटेजिक माहौल ते ॻाल्हियो। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां अमरीकी सेंटकॉम जे सरबराह जनरल माइकल कोरीला खे निशान इम्तियाज़ मिलिट्री सां नवाज़ियो वियो। जनरल कोरीला जे अमुन, दिफ़ाई सहकार ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे बाबति ख़िदमतुनि जो एतिराफ़। जनरल कोरीला जे आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर सां बि मुलाक़ात। पाकिस्तान ऐं अमरीका विच में दिफ़ाई सहकार वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त डॉक्टर आफ़िया सिद्दीकी खे अमरीकी कानून तहत सज़ा मिली आहे। शफ़ाफ़ियत ते सवाल मुनासिब न आहे। तहरीक इंसाफ़ बानी ख़िलाफ़ केसनि खे सियासी रंग न ॾियणु घुरिजे। 9 मई वाक़िअनि में मुलस माण्हुनि ख़िलाफ़ कानून तहत कार्रवाई थींदी। इमदाद न पर वापार घुरिजे। अमरीका सां जल्द मुआहिदो थी वेंदो। पाकिस्तान पाड़ेसरी मुल्कनि सां शिकतान जो ख़्वाहिशमंद न आहे। भारत ख़िलाफ़ पंहिंजे दिफ़ा में कार्रवाई कई। भारत बिना कंहिं सबूत पहलगाम वाक़िए जो इल्ज़ाम पाकिस्तान ते आयो आहे। भारतीय रवायती इल्ज़ामनि खां पोइ अॻिभराई कई। भारत दहशतगर्दी जो बहानो करे दुनिया खे गुमराह करे रहियो आहे। सिंध सरकार NFC में सूबनि जो हिसो घटाइण जी मुखालफ़त करे छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त केतिरनि ई सालनि खां NFC एवार्ड न पियो मिले। सूबनि जो शेयर तब्दील न थींदो। रुगो सिंध ई न पर को बि सूबो वसीलनि में घटिताई क़बूल न कंदो। मुल्क में आइडियल जमहूरियत न आहे। जनरल ज़ियाउल हक़ जी मार्शल लॉ खां वठी हालतूं ख़राब आहिनि। सियासी पार्टियुनि खे खुलियल नमूने साह खणण जो मौक़ो न मिली रहियो आहे। आइडियल जमहूरियत तॾहिं ईंदी जॾहिं समूरा इदारा पंहिंजे दायरे में रही कमु कंदा। अदलिया जो किरदारु ख़ौफ़नाक रहियो आहे। अदालती फ़ैसिलनि सां जमहूरियत खे नुक़सानु पए थो आहे। एदी चाइल्ड सेंटर में सदर आसिफ अली ज़रदारी जी सालगिरह जी तक़रीब खे काटे वियो। गिलगित में बरसाती ॿोॾि सबबि हर तरफ़ तबाही जा मंज़र। केतिरा ई घर तबाह। हज़ारे एकड़ ज़मीन खे नुक़सानु। वॾो वज़ीर गलबर ख़ान माली मदद जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त बरसाती ॿोॾि सबबि 20 अरब रुपयनि जो नुक़सानु पए थो आहे। फौरी तौर 7 अरब रुपया घुरिजनि। गिलगित बल्तिस्तान खे आफ़त सटियल करार ॾिनो वञे। तकरारी केनालनि जो मामिलो CCI में रखणु ड्रामो आहे। पाणी ऐं ज़मीननि जो मसइलो अलॻि न आहे। 2 लख एकड़ ज़मीन आबाद करण लाइ जलालपुर केनाल ठाहियो पियो वञे। चोलिस्तान खे आबाद करण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु थी रहिया आहिनि। 31 जुलाई ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस तलब करे सिंध जे हक़नि लाइ जदोजहद शुरू कंदासीं। SUP सदर ज़ैन शाह। बिरियासिटी भरिसां ॻोठ उर्स सोलंगी में सोलंगी ऐं हिकिड़ा बिरादरी जे 2 धुरनि में चढ़ो। 1 ॼणो क़तल, 6 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बाद धुरनि में शिकतान। जमाल शाह भरिसां ॻोरहारी औरत इस्पताल वञण दौरान रोड ते सहूलियत न हुजण सबबि रस्ते में ई ॿार खे जनमु ॾिनो। ताज़ो ॼावल ॿार हुयो। ऑक्सीजन न मिलण सबबि फ़ौत थी वियो। औरत गणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल। ऐं एशिया कप जो शेड्यूल जो ऐलान। पाक भारत मैच 14 सितंबर ते थींदी। एशियन क्रिकेट काउंसिल एशिया कप जो शेड्यूल जारी करे छॾियो। पहिरीं मैच 9 सितंबर ते अफ़गानिस्तान ऐं हांगकांग विच में खेॾी वेंदी।